जी नाज़रीन, अहम ख़बर ॾींदा त कराची में सुपर हाईवे वेझो हथियारबंदनि जे हमले में 2 पुलिस एहलकार सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। SSP PS स्टेट कमर रज़ा जसकानी चयो आहे त धाड़े जी इतला ते पुलिस पहुती त हथियारबंद फायरिंग करे ॾिनी। हथियारबंदनि जी फायरिंग सबबि ज़ख़्मी थियल ॿिन्ही एहलकारनि खे एम्बुलेंस वसीले इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर ॿुधायूं त कराची में सुपर हाईवे ते हथियारबंदनि जे हमले में 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। SSP ईस्ट कमर रज़ा जसकानी चयो आहे त पुलिस धाड़े जे इतला ते वाक़े वारे हंधि पहुती त हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। अहम ख़बर ॾियूं पिया नाज़रीन, कराची हाईवे ते हथियारबंदनि जी फायरिंग में 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे एम्बुलेंस ज़रिए इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿुधाई पिया सुपर हाईवे ते हथियारबंदनि जे हमले में 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। SSP ईस्ट कमर रज़ा जसकानी चयो आहे त पुलिस धाड़े जे इतला ते वाक़े वारे हंधि पहुती त हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। अहम ख़बर ॾियूं पिया, कराची में सुपर हाईवे ते हथियारबंदनि जे हमले में 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। SSP ईस्ट कमर रज़ा जसकानी चयो आहे त पुलिस धाड़े जी इतला ते वाक़े वारे हंधि पहुती त हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। जी नाज़रीन, कराची खां धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर इसहाक सरकी असां सां लाइन ते मौजूद आहे। जी इसहाक। जी बिल्कुल, ॾिसो साइड सुपर हाईवे थाने जो है जिते कुछ देर पहिरियां पुलिस खे इतला मिली धाड़े जी त जीअं हिते थाने जे अॻु जी पुलिस पहुती त पुलिस मुक़ाबिलो थी पियो, जंहिंमें ॿारनि जी फायरिंग सां ॿुधाए थो वञे त 2 जेके पुलिस एहलकार आहिनि उहे सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन्हनि खे शिपाल एम्बुलेंस ज़रिए मुख़्तलिफ़ इस्पतालनि में मुंतक़िल कयो वियो। जंहिंमें ॿुधाए थो वञे त कुछ देर पहिरियां हिकिड़ो एहलकार हुयो उहो मुक़ाबले में शहीद थी वियो आहे, जंहिंजी सुञाणप बरकत नाले सां कई वई आहे। SSP ईस्ट कमर रज़ा जसकानी जो चवणु आहे त साइड सुपर हाईवे थाने जी अॻु जी पुलिस हुई, जंहिंखे धाड़े जी इतला मिली त जीअं हुननि खे धाड़े जी इतला मिली त फ़कीरा ॻोठ वारो इहो इलाइक़ो हिते ॿुधायो वञे त जिते उहा पुलिस ॿारनि खे गिरफ़्तार करण जे लाइ जीअं पहुती त जेके जवाबदार हिते पहिरियों ई मौजूद हुआ उन्हनि पारां पुलिस मोबाइल जे मथां फायरिंग कई वई। उन फायरिंग जे नतीजे में 2 जेके एहलकार आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया हुआ, जंहिंमें हिकिड़ो जेको एहलकार आहे उहो ज़ख़्मनि जा सूर में असांजे कुछ देर पहिरियां हिकिड़े अस्पताल में शहीद वियो आहे। ॿियो जेको एहलकार आहे उनजी सुञाणप अनवर नाले सां कई आहे, उहो बि ज़ख़्मी थो ॿुधायो आहे, जंहिंजो जेको इलाज आहे उहो जना अस्पताल में जारी आहे। पुलिस जी जेकी वॾी नफ़री आहे उहा पुलिस पारां तलब कई वई आहे। कमर रज़ा जसकानी जो चवणु आहे त वाक़े वारे हंधि मां पाण बि पहुचा थो, इज़ाफ़ी जेकी नफ़री आहे उहा फ़कीरा ॻोठ जे लाइ रवानी कई वई आहे। कोशिशि कई थी वञे त जेके हिते मौजूद ॿार आहिनि जेके पुलिस जी शहादत में मुलविस जवाबदार उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं जेकी इज़ाफ़ी नफ़री इलाइक़े जी उहा तलब कई वई आहे। ऐं ॿुधाए थो वञे त जेको फ़कीरा ॻोठ आहे उनखे पुलिस पारां कड़ो चाढ़े जेके जवाबदार आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ छापा हया पिया आहिनि। ऐं कुछ देर पहिरियों ई फायरिंग जो वाक़ियो पेश आयो, जंहिंमें हिकिड़ो पुलिस एहलकार आहे उहो शहीद थी वियो आहे ऐं ॿियो जेको पुलिस एहलकार आहे उहो ज़ख़्मी आहे, जंहिंजो इलाज जना अस्पताल में जारी आहे। पुलिस जो चवणु आहे त जेके ॿार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करण जे लाइ जेकी कोशिशूं आहिनि उहे जारी आहिनि। जी वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, ॿुधाई पिया सुपर हाईवे वेझो हथियारबंदनि जे हमले में ज़ख़्मी थियल 2 एहलकार मां 1 एहलकार शहीद थी चुको आहे।